वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर आहे दादू खान जोही में निगरे जे पोलियो जे मुब्तला हुजण बाबति DC नोटिस वरितो आहे। पोलियो जी मेडिकल टीम ॼाणायल छोकिरी जी ॻोठ पहुची मुआइनो कयो। मुआइनो कंदड़ टीम रिपोर्ट डिप्टी कमिश्नर दादू के पेश करे छॾी। मुआइने दौरान निंगरी में पोलियो जी का बि अलामत मौजूद न हुजण जी तस्दीक थी आहे। अहम ख़बर आहे दादू मां जोही में निंगरी जे पोलियो में मुब्तला हुजण बाबति DC नोटिस वरितो आहे। पोलियो जी मेडिकल टीम ॼाणायल छोकिरी जी ॻोठ पहुची मुआइनो कयो आहे। मुआइनो कंदड़ टीम रिपोर्ट डिप्टी कमिश्नर दादू के पेश करे छॾी। मुआइने दौरान निंगरी में पोलियो जी का बि अलामत मौजूद न हुजण जी तस्दीक थी आहे। अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। जोही में निंगरी में पोलियो हुजण जी तस्दीक बाबति DC नोटिस वरितो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद दादू खान असद जतोई। जी असद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, जोही जे ॻोठ में मुबैना तौर निंगरीअ जे पोलियो जे मुब्तला बाबति मीडिया ते हलंदड़ ख़बरुनि जो डिप्टी कमिश्नर दादू मुख्तियार अली हिकिड़ो नोटिस वरितो आहे। पोलियो जी मेडिकल टीम ॼाणायल छोकिरीअ जे ॻोठ पहुची मुआइनो कयो। पोलियो जे N स्टाफ ऑफिसर डॉक्टर दीदार हसन, डॉक्टर जावेद अहमद ऐं ॿियनि टीम मेंबर्स ॿारड़ी शबीर वलद मोहम्मद मूसा ब्रोही जो मुआइनो कयो। मुआइनो कंदड़ टीम निंगरीअ जे मुआइने बाबति रिपोर्ट डिप्टी कमिश्नर दादू खे पेश करे छॾी आहे। डिप्टी कमिश्नर दादू जो चवणु आहे त टीम जे मुआइने दौरान निंगरीअ में पोलियो जी का बि अलामत मौजूदु न हुअण जी तस्दीक कई वई आहे। जंग में कमज़ोरीअ जा मुख़्तलिफ़ सबब थी सघनि था। संदसि वधीक चवणु आहे त को बि पोलियो जो केस रिपोर्ट न थियो आहे। पोलियो मुहिम में कमज़ोर या का बि अलामत नज़र आई त उन्हनि जा सैंपल वरिता वेंदा। हीउ मामूल जो हिसो आहे। उन बाबति मजमूई तौर ते 121 ॿारनि जा AFP सैंपल वरिता विया हुआ। 121 मां 107 सैंपल जा नतीजा मुनफ़ी आया आहिनि। बाक़ी नतीजा बि जल्द अची वेंदा। उन बाबति बागाई ॾिनी वेंदी। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी असद अपडेट करण जे लाइ।